अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। तव्हांखे भिटशा में खबर ॾींदा हलूं त भिटशा में भी सिंध हुकूमत जे नोटिफिकेशन बाद मुकम्मल भिटशा जो लॉकडाउन थी वियो है। मुख़्तलिफ़ रोडन तां पुलिस ऐं रेंज जा एहलकार भी मुक़रर कया विया आहिनि। वधीक वीडियो लाइन ते मौजूद है असांजो रिपोर्टर मोहम्मद जुमन चौहान। जी जुमन, तफ़सीलात का आगाह कजो। हाँ जी बिल्कुल नाज़रीन, हुन वक्त जो है हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते मौजूद आहियां। जो सिंध हुकूमत के आपा वता हुआ लॉकडाउन जा हींअर मुकम्मल उन ते जो है रद्द अमल निकिरी रहियो आहे। त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई भी कुछ जो है लॉकडाउन थी चुको है। जो मुख़्तलिफ़ मेन जो दुकान खोलियल जा चया हुआ, जी करियाना स्टोर है, भाजिन जा दुकान, गोश्त मच्छी या स्टोर्स वगैरह आहिनि, उहे जेके खुलियल आहिनि। बाक़ी मुकम्मल जो है लतीफ़ कॉलोनी का वठी जो है तंबूरा चौक ते दुकान जेके आहिनि मुकम्मल बंद थी चुका आहिनि। सन्नाटो छायल ॾिसण में अचे तो। ॿिन्हिनि टिन्हिनि जेके रोडनि तां मेन रोड ते हींअर बि जेका आहे पुलिस जी नफ़री ऐं रेंजर जी नफ़री ताइनात कई वई आहे। जेके घरनि खां ॿाहिरि माण्हू निकिरनि था उन्हनि खे एहतियात जी तौर ते उन्हनि खे रोकियो थो वञे, घरनि ताईं महदूद रहो उन्हनि खे चयो थो वञे। ॿिए पासे जेको आहे ट्रांसपोर्ट में जंहिंमें हिकिड़ो जेको आहे पैसेंजर, हिकिड़ो जेको आहे ड्राइवर, कुझु उहे गाॾियूं ज़ाहिर थी वञे। जेके नोटिफिकेशन जारी थियण खां पोइ हींअर बि जेको आहे ट्रांसपोर्ट बि जेका आहे घटि ॾिसण में अचे पई। त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे शहर में जेको आहे हाला भिटशा सईदाबाद खां वठी मुकम्मल लॉकडाउन थी चुको आहे। जेको हींअर बि जेको आहे भिटशा में आइसोलेशन जे लाइ हिकिड़ो कमरो मुश्तमिल कयो आहे, जंहिंमें 4 जेके आहिनि जेके बेड लॻाया आहिनि, जिथे एमरजेंसी बि लागू कई वई आहे। ॿी सूरत हालियूं त जेके ग़रीब तबिको, रोज़ जी कमाईंदड़ जेके तबिको आहिनि, उहे हिन तक जेको आहे इलाही बेज़ार ऐं तंगी जी हालत में आहिनि। जेको आहे DC मटियारी ऐं जेको आहे चेयरमैननि खे जेके फंड्स ॾिना विया हुआ, उहे बि जेके आहिनि ग़रीबनि ताईं कोन पुॻा आहिनि। हींअर जेके ग़रीब आहिनि उहे जेके घरनि ताईं महदूद आहिनि, राशन पाणी उन्हनि खे न मिलण करे उहे इलाही तंगी जी सूरत हाल आहे। हींअर जेको आहे लोकेशन ॾेखारी पिया तव्हांखे भिटशा जी मुकम्मल लॉकडाउन थी चुका आहिनि। वॾी महिरबानी जुमन, तफ़सीलात खां आगाह करण जी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।